अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी दोस्तों जेका नेक्स्ट एपिसोड अचण वारी है सोप सीरियल ड्रामो तकरार उन जी तव्हांखे तफ़सील सां कहाणी ॿुधाईंदा हलूं त उन में आख़िर छा थींदो। मूसा खे वाकई हाणे पुलिस पकड़े सघंदी बि या न, या वरी हू हाशू उन खे गिरफ़्तार करण में कामयाब थी वेंदो। छा हाशू मारण में कामयाब थी वेंदो या मीर खे फतकाईंदो। छा नेक्स्ट एपिसोड में दोस्तों अकबर ते जो शक आ सजावल खान जो वो पक में अची बदलजी वेंदो ऐं छा सजावल खान के इहो भी हाणे पक थी चुकी है त हाकिमज़ादी सारा जे कम में मतलब ॾोही आहे। सॼी कहानी तव्हांखे ॿुधाईंदासीं इन नंढे वीडियो में। पहिरियां हिकु दोस्तों पूरो ॾिसो जी तव्हांखे सॼी कहानी सम्झ में अचे। थी सके तो दासी टीवी यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहा हो तो इनके फॉलो लाइक शेयर भी ज़रूर कंदा। पहिरीं ॻाल्हि दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त सजावल खान के पूरो एतबार अची चुको आहे। उनजी घर वारे जूं ॻाल्हियूं ॿुधी करे त सारा के जन वर्गलायो उहा मुंहिंजी भेण आहे यानी हाकिमज़ादी आहे। हाणे उहो इन पोयां लॻो रहंदो त इन्हनि खे अंजाम ते पहुचायां, लाले खे भी अंजाम ते पहुचायां। पहिरियों पक ॾिसां फ़ैसिले में मूसा छा थो चवे। मूसा खां पोइ उन्हनि जो अंजाम बुरो थींदो। सजावल खान जे दिलि में इहो आहे त फ़ैसिलो थी वठे ॾिसां असल में ॻाल्हियूं मूसा कहिड़ियूं थो करे। ऐं तव्हां इहो बि ॾिसो त हाशू मतलब मीर खे रुगो धमकियूं ॾींदो रहंदो नेक्स्ट एपिसोड में मूसा जे पोयां हूंदो, लेकिन मूसा हिननि खे अॻी किस्त में भी हथु कान ईंदो, न सजावल खान जे माण्हुनि खे न वरी पुलिस खे हथु ईंदो। फ़िलहाल हिकु किस्त अॻी जेके अचण वारी आहे इन में भी इहा भॼ भॼा हूंदी। अञा ठाह जूं ॻाल्हियूं हलंदियूं रहंदियूं, अञा ॿ टे किस्तां लॻदियूं ठाह ताईं पुॼण ताईं। दोस्तों बाक़ी जेको नओं दुश्मन जंहिंखे नवाब खान पनाह ॾिनी आहे सजावल खान जो, उहो गोदामनि में लिकियल ई हूंदो। फ़िलहाल आहिस्ता आहिस्ता नवाब खान उनजे मथां एतबार कंदो, उनखे एतबार नथो अचे उनजे मथां। दोस्तों वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। उम्मीद आहे तव्हां हेसि ताईं ॾिठो हूंदो। जेसि ताईं ॾिठो आहे त इन खे सब्सक्राइब ज़रूर कंदा। ख़ुदा हाफ़िज़।